मुझे चाचू खे आज़ाद कयो, चाचू मीराण खे आज़ाद कयो, चाचू मीराण खे आज़ाद कयो। हूअं त ईदूं माण्हुनि लाइ ख़ुशीअ जो पैगाम खणी ईंदियूं आहिनि, पर सिंध मां खंभे गुम कयल माण्हुनि जी ख़ानदान अॼु पंहिंजनि प्यारनि जी इंतज़ार ऐं ओसीड़े में उन्हनि जूं राहूं तके रहिया आहिनि, जीअं हू पंहिंजनि प्यारनि सां ईद मल्हाए सघनि। उन ई फैमिलियुनि मज़ा अॼु असां वटि महेराण मीराणी जी अमड़ असां सां मौजूदु आहे, जेका हिन ईद जे ॾियारे पंहिंजे प्यारे जी आज़ादीअ लाइ दुख ऐं तकलीफ़ में वरितल आहे। अचो त उन अमड़ सां ॻाल्हि ॿोल कयूं। माण्हू ईदूं पिया था कनि, मुंहिंजो बचिड़ो लाइ किथे आहे, मां पंहिंजे प्यारे बचिड़े जे लाइ रोंदी रड़ंदी आहियां, मूंखे पंहिंजो बचिड़ो ॾियनि, मूंखे बि ख़ुशी ॾियनि ईद जी। मां बि हिकिड़ी माउ आहियां, पाण बचिड़ी वाल हूंदा की माउ भेण न रहंदा, मूंखे पंहिंजो बचिड़ो ॾियनि, मुंहिंजो ज़ाहिर कनि की कोरट ते कनि, थाणे ते कनि, मां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजो बचिड़ो ॾिसां, मूं ते रहम कनि बसि। महेराण मुंहिंजो नंढो भाउ आहे, जंहिंखे गुज़िरियल तक़रीबन 5 महीननि खां मिसिंग आहे, असांखां माना परे आहे। हिन ईद जे ॾियारनि में तक़रीबन सॼी दुनिया जा सिंध जा माण्हू, हिन मुल्क जा माण्हू ख़ुशियूं वंडे रहिया आहिनि हिक ॿिए सां, पर मजबूरी इहा आहे, मसइलो इहो आहे त असां घर वेठा आहियूं ऐं ॾुख ऐं रोअण खां सवाइ ॿियो को इंतज़ार खां सवाइ रस्तो ई कोन्हे को जॾहिं वञूं। एहतिजाजनि खां वेंदे, मुज़ाहिरनि खां वेंदे दुनिया जो अहिड़ो को बि हरबो कोन हूंदो जेको असां इस्तेमालु शायदि न कयो हुजे। हिन मुल्क जे कानून त कोर्टनि में असां वियासीं, पर यकीन कयो त अॼु ताईं माना नंबर बि न आयो आहे। अॼु 4 महीना थी विया आहिनि असांजी पटीशन खे। थाणे ते वञु, SSP खां वेंदे, IG खां वेंदे, RPO ताईं, सभिनी ताईं एप्लीकेशनूं ॾिनियूंसीं, सभिनी खां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां वेंदे सभिनी इदारनि वसारनि था विया आहियूं। तव्हां महेराण मीराणी जे अमड़ ऐं हुन जे भाउ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो ई चवणु आहे त पंहिंजे प्यारे खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे, जीअं हू ईद जूं ख़ुशियूं करे सघनि। अगरि हुननि जे मथां को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।